पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॾिसण सां सॼो वजूद माण्हू जो अखियूं मुर्की पवंदियूं न। जंहिं माण्हू जो जेतिरो हक़ आहे उहो उनजो हक़ उनखे ॾियणु खपे, उहो अदा करणु खपे। ऐं सुठे क़ौमी ऐं इनकलाबी ऐं सियासी वर्कर खे सवाइ जेका तूं भलो माण्हू आहीं इन खां वधीक सम्झां ॿी कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे का। असीं नथा चवंदा तालियूं वॼाए, तालियूं वॼाइण सां उहो झिरकी उॾरी वेंदी आहे ऐं तारीफ़ करण सां माण्हू दिमाग़ में ख़राबु थी वेंदो। सुठियूं पार्टियूं, सुठा नज़रिया सभु कुझु न आहे, सुठा माण्हू ज़रूरी। नज़रियो केॾो सुठो हुजे, इस्लाम खां वधीक कहिड़ो नज़रियो ईंदो, कम्यूनिस्ट खां वधीक कहिड़ो नज़रियो ईंदो। पर ख़्वाब ख़्वाब थी विया, अमल में त कोन आया। जमूरियत असां वटि आज़ादु थी पई, अहिड़ी जमूरियत असां ॾिठी कान जिते वेठा वॾेरा आहिनि त असांजी आवाज़ हुकूमत आहे। त असुल ॻाल्हि इहा आहे न असां के लतीफ़ साहिब ते तारीफ़ कबी, जहिड़े माण्हू जी तारीफ़ करणु ॾाढी ॾुखी आहे। जानी माण्हू खरे जी बुध कान्हे, बिल्कुलु सही आहे। उन करे इन मामले में ॾाढो मोहताज न करे कंहिंजो मुहाग लिखी सघंदो आहे, न कंहिंजे फंक्शन में हुनजी तारीफ़ करे सघंदो आहे। पोइ उनखे चवंदो आहे पुटु ख़बर न आहे यार माण्हू ठहे ॾाढो ॾुखियो, ईअं त माण्हू कोन थो ठहे ॾाढी। तंहिंजे करे जहिड़े माण्हू जी तारीफ़ करणु ॾाढी ॾुखी आहे, पर वरी एतमाद करिणो पवंदो, वरी जेका माण्हू खे इहा हिमत करणी पवंदी। त असीं करे अजाई तारीफ़ करे वेंदा आहियूं ऐं अजाई तारीफ़ खां वधीक ख़तरनाक शइ ॿी का कोन्हे। अलाह जुंग जीअनि अजे जहिड़ी कहिड़ा माण्हू जीअनि था, मयार त ठाहियो न, सभई माण्हू जीअनि था, सभई किथे था जीअनि, सभई कोन था जीअनि। जिते तबिको हूंदो आहे, फ़िरक़ो हूंदो आहे, सभई माण्हू कोन थी सघंदा, चङा माण्हू थी सघंदा, तकलीफ़ में हूंदा, चङो माण्हू आज़ाद में, को चङो माण्हू तव्हांखे सुठो ॾिठो अथव करे, तव्हां ॾिठो त उहो जेको आहे ख़ुशि आहे, उनखे का परवाह कोन्हे का। त लतीफ़ साहिब चयो त अलाह जुग जीअनि अजे जहिड़ी ॻाल्हि, शाल मसूकी वीह उतां को हूंदो हुयो। सॼी सिंध जा जेके रस्ता हूंदा, मस्जिद बि हूंदी हुई, उतां बि हूंदी। लतीफ़ साहिब जिते विया उन मस्जिद ठाराई आहे, पर उन मस्जिद खे टे मूं ॾिठो त उनखे महिराब आहे, दरवाज़े खां सवाइ टे महिराब मूं ॾिठा। माना हिते माण्हू हुते वञी रहंदा हुआ। वीहड़ी चइबो नंढड़े खूह जेको ख़ासि करे जेको असां नयनि में खणंदा आहिनि या थर में खणंदा आहिनि, जिते बोतल हूंदी आहे उते हथ सां बि लाहू ते सफ़र में असां ईअं कयो, असां पथर सां ईअं खोटियोसीं त पाणी वापी निकिरी आयो, माना ईअं फुट अधु ते जेको आहे पाणी। लतीफ़ साहिब चए थो त इहा वीहड़ी जेका आहे इहा न सुठी। अलाह जुग जीअनि अजे जनी घारिया, शाल मुस्के वीह जीअं पही पीअ। माना मुसाफ़िर पही चइबो आहे, मुसाफ़िर चए मुसाफ़िर आयो, माण्हू आहे न आहे, उतां खे बटड़ो भरियो माई मटियारी माई हूंदी हुई, बटड़ा रखियो वेठी हूंदी हुई। इहो टिगो लतीफ़ ते माण्हू ईंदा हिते काफ़िला करे, इहा मटियारी उनजो माई जो नालो थियो आहे, माई मटियारी मट भरे वेठी हूंदी। त लतीफ़ जो आसन जेको आहे उते मट ज़रूरु भरियल हुअणु खपे। ऐं उते हींअर मट आहे किताब, ऐं इहो इल्म जो जेको मट आहे इहो लतीफ़ जो सदाईं आबाद हूंदो। इन जी पोइ स्थिति में लतीफ़ चवंदो मुरकण अखिड़, मुरकण जो हिसाब त चपल सां थींदो आहे न, पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॾिसण सां सॼो वजूद माण्हू जो अखियूं मुर्की पवंदियूं न। त अलाह जुग जीअनि अजी जनी घारिया, शाल मसूकी वीहड़ी जीअं पही पीअनि, जीअं मुरकण अखिड़ियनि, अखियूं मुर्की पवनि माण्हू जो रोमांच जी हद आहे निकिरी कि मुरकण अखिड़नि जन ॾिठे मुंहुं थिए। माना जिन माण्हुनि खे ॾिसूं त असांजो सॼो वजूद जेको आहे, असांजो अखियूं असांजो मुर्की